दुनिया जो वज़ीर, दुनिया जो ऑफिसर, दुनिया जो वॾो माण्हू पंहिंजे यारनि जूं ॻाल्हियूं रखंदो आहे। अबा मुंहिंजे वस में आहे जो घुरता आओ तोखे ॾियां। आओ तव्हां खां पुछां थो, ॾियो ख़बर ख़ुदा जे वस में कुझु आहे या न आहे? ख़ुदा पुट ॾेई सघे थो या न? धीउ ॾेई सघे थो या न? चओ ॻाल्हाईंदा हलो। ख़ुदा दुनिया दौलत ॾेई सघे थो या न? पोइ जे ख़ुदा जो यार चवे ख़ुदा खे मुंहिंजा मौला ऐं तोखे हिन फलाणे जे लाइ सिफारिश थो कयां, हिन खे पुट ॾे, त अलाह पाक ॾींदो या अलाह ताला छा चवंदो त तूं माण्हू आहे, तुंहिंजे चवण ते कोन थो ॾियांसि ऐं मुंहिंजी मर्ज़ी आहे ॾियां या न ॾियां, तुंहिंजो छो चवणु कयां? अलाह ताला जी ज़ात बाबरकात इहे कोन चवंदो, बल्कि अलाह ताला हुन पंहिंजे यार जो चवणु करे जेको अलाह ख़ुदि थो चवे पियो। मदीने वारो मीर ख़ुदि थो फरमाए, लो अक़सम अलल्लाह लबर्राहु, ख़ुदा जो मानो कसम खणी ॻाल्हि कंदो आहे, ईअं थींदो आहे। अल्लाह जो वली जेकॾहिं कंहिंखे ख़ुदा जी दरगाह मां पुट वठी ॾे त मौलवी खे कावड़ न करणु खपे। वठी ॾियण वारो वली वाह, ॾियण वारो अल्लाह वाह। केरु ॾियण वारो आहे? तव्हां हिते मौलुनि खे कोन ॿुधायो आहे छा त अलाह ॾींदो आहे? ॻाल्हायो भाउ, ॾाढे ॻाल्हायो न, तव्हां हुनखे कोन ॿुधायो आहे, तॾहिं तव्हां सां ज़िद था कनि त तव्हांजे लेखे त हुनखे तव्हां चयो आहे त पीर ॾींदो आहे, अलाह कोन ॾींदो आहे। अवां ईअं चवंदा कयो त वली वठी ॾींदा आहिनि, ॾींदो अलाह। ज़ोर सां सुभान अल्लाह। पीर साईं सूर्य बादशाह जो तव्हां ॾिहाड़ो था मल्हायो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे, मशहूर ॻाल्हि आहे, पाण फरमाईंदा हा। मुंहिंजो उस्ताद मौलवी मोहम्मद साले रहमतुल्लाह अलैह जेको सूर्य बादशाह सां जंहिं सॼी ज़िंदगी गुज़ारी हुई, फ़क़ीर हो, लोढ़नि ताईं हुयो, जेलनि ताईं हुयो, फांसीअ जे तख़्ते तां वापसि मोटी आयो हो। उहो दरवेश चवंदो हो त पीर साईं सूर्य बादशाह फरमाईंदा हा त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे मथां एतिरो राज़ी आहे, जेकॾहिं हिकिड़ो छा को 10 पुट घुरे त मां ख़ुदा खां वठी ॾियांसि। अदा मौली साहब महिरबानी कजांइ, इनखे शिरक न चइजां, छो त असां ईअं कोन था चऊं त पुट पीर साईं सूर्य ॾिनो, बल्कि ॾिनो अल्लाह, पर एतिरो त चइबो न त वठी ॾिनई। अबा अबा हिन तव्हांजे इलाइक़े में असांजा दोस्त महिरबान अरबाब साहब ताक़त वारा आहिनि। अरबाब रहीम ख़ान तमामु सुठो माण्हू आहे, मूं वटि शाहपुर चाकर मूं वटि मदरसे में बि आयो हो, पाण ई आयो हो, बिना प्रोग्राम जे आयो हो, आधी राति जो सुतो पियोसि, मूंखे जगायो, मूंसां कचहरी कई, मुंहिंजी लाइब्रेरी ॾिसी हलियो हुयो, मुंहिंजी इज़त कंदो आहे। हाणे जेकॾहिं अरबाब रहीम साहब कंहिंखे नोट हणी ॾे, गवर्नमेंट वटां हुनखे नौकरी वठी ॾे, नौकरी त ॾिनी गवर्नमेंट, पर नमक हलाल चवंदो यार अरबाब वठी ॾिनी। चओ सुभान अल्लाह। कंहिं वठी ॾिनी बाबा? अरबाब साहब वठी ॾिनी। उहो सॼी ज़िंदगी अरबाब ग़ुलाम रहीम जो थोरो कोन लाहींदो, बाक़ी को हूंदो बेनिमक ऐं मुजादा बेवफा। चवंदो छाजो अरबाब मूंखे गवर्नमेंट ॾिनी, इन्ही खे चवंदासूं बेनिमक। मुंहिंजा दोस्त इन्ही खे चवंदासूं नमक हराम, जेकॾहिं काजो थोरो न मञे। अदा ईअं ज़रूरु चइबो आहे, ऑर्डर गवर्नमेंट जो हलंदो आहे, पर सिफारिश बि हलंदी आहे। अल्लाह ताला बि फरमाईंदो आहे, मां पंहिंजे यारनि जी सिफारिश कोन मोटाईंदो आहियां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। हाणे मां इहा जेका न हदीस पढ़ी बुखारी शरीफ़ जी, इन बुखारी शरीफ़ वारी हदीस जो थोरो पस मंज़र ॿुधायां त तव्हांखे वधीक सम्झ में अचे, त पोइ अञा मां आयत जी तशरीह करणी आहे, मूंखे अञा अॻिते हलणो आहे।
मदीने शरीफ में हिकड़ी औरत चोरी कई। चोरी हुन ते साबित थी पई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फैसलो करायूं। पाण फरमायो तो फैसलो कुरान में थे पियो अस्सारिको वस्सारिकतो फक़तउ ऐदियहुमा। मर्द चोर हुजे या औरत चोर हुजे, जॾहिं उन्हनि ते शरई सबूतन सां चोरी साबित थे, अल्लाह ताला फरमाए तो फक़तउ ऐदियहुमा, मर्द हुजे तोड़े माई हथ कपियो न। ये जो तालको कहिड़ो आहे? डीपले में न हिकड़े चोर जो हथ कपजे त सवा तो चोरी थींदी कान का सॼे मुल्क में। चवंदा भेण फलाणे जो हथ रुंडो थियो वेठो आहे, मूंसां ॿियो जुठ थींदी। पर हिते त माशाअल्लाह चोर थाणे ते पहुतो ई कोन्हे, अञा फरियादी पोइते हूंदो त वॾेरा पहुची वेंदा। को चवंदो मुंहिंजो माण्हू आहे, को चवंदो मुंहिंजो वोटर आहे, को चवंदो मुंहिंजे पाड़े जो आहे, को चवंदो यार मुंहिंजे उताक ते बुहारी ॾींदो आहे, मुंहिंजूं प्लेटूं साफ़ कंदो आहे, चटींदो आहे। को कीअं चवंदो, को कीअं चवंदो। ओ अदा अल्लाह खां डिॼो, ज़ालिमनि जी मदद न कयो, मज़लूमनि जी मदद कयो त अल्लाह तव्हांजी मदद फरमाईंदो। ओ मुंहिंजा भाउ, हिते तोखे वोट त ॾींदो पर क़बर में अकेलो वेंदे। कुर्बान वञा मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम हुक्म फरमायो, इन माईअ जो हथ कपियो। इत्तिफ़ाक़ अहिड़ो हो जो उन माईअ जो नालो हो फातिमा। छा नालो हुअसि बाबा? ऐं नबी करीम जे न्याणी जो बि नालो हो। उहा औरत हुई कंहिं चङे घराणे जी, ग़लती थी वियसि। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां ॿाहिरि असहाबनि सॻोरनि पाण में सलाह कई त चोरीअ जो ॾहूण ते असां ॾंड ॾोह भरियूं था। महबूब खे को मञाए त इन ॻाल्हि तां लही वञनि। जंहिंजी चोरी थी यार 100 जी त उनखे 1000 था भरे ॾियूं। औरत आहे, सुभाणे ख्वारी थींदी। उहा माई अञा मर्द जीअं तीअं औरत जो हथ कपजे, सा बि चङे घराणे जी। तंहिंजे करे साईं खे अर्ज़ु कयो त मुड़ी वञे, पर कंहिंखे जुर्रत न पई थिए जो मुस्तफ़ा खे अर्ज़ु करे सघे। अल्लाह जे हबीब जो हिकिड़ो सहाबी पुटेलो हो। पुट त कोन हो पर नबी करीम उनखे पंहिंजो पुटेलो सॼो हो, जंहिंजो नालो हो हज़रत ज़ैद बिन हारिसा। विकामी ॿियनि मुल्कनि मां हज़रत ख़दीजतुल कुबरा हुनखे ख़रीद कयो हो। हज़रत नबी पाक जी पाक घरवारी ख़दीजतुल कुबरा जो ग़ुलाम हो। जमल बीबी ख़दीजतुल कुबरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह कयो त बीबी ख़दीजतुल कुबरा उन ज़ैद खे आज़ाद कयो ऐं आज़ाद करे चई, मिठा मुहम्मद ही मूं तव्हांखे ख़िदमत जे लाइ ॾेई छॾियो। ॾाढो सुहिणो हो, ॾाढो सलछणो हो, ॾाढो हिलाली हो, ॾाढो कुर्बदार हो। मुंहिंजा अल्लाह जो क़ुरान जंहिंमें 6666 आयतूं आहिनि, 114 सूरतूं आहिनि क़ुरान पाक जो, 30 क़ुरान जा पारा आहिनि, पर पूरे क़ुरान में अलहम्द खां वन्नास ताईं कहीं अब असहाबीअ जो नालो कोन्हे। उन हिकिड़े असहाब ज़ैद जो क़ुरान में नालो आहे। हाणे हुन जो पीउ तला कहिड़े मुल्क में रहियो? जॾहिं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम वटि रहंदो हो त महबूब हिनखे अहिड़ो प्यार ॾिनो, माण्हू पुछंदा हुआ ज़ैद जे जी कंहिंजो पुटु आहे? चवंदो मां मुहम्मद जो पुटु आहियां। सुभान अल्लाह चओ।
मुझा दोस्तों अज़ीज़ो हुज़ूर करीम अलैहिस्सलाम भी फरमाईंदा हा ज़ैद कहजो पाण फरमाईंदा हा मुंहिंजो हिकिड़े भेरे उन्हीं ज़ैद जा माइट मदीने शरीफ मां खजू ख़रीद करण आया कत्ल जो मशहूर मार्केट मदीनो हो उहे ॿिया माण्हू ज़ैद जे मुल्क वारा जीअं जो मदीने मां खजू ख़रीद कयूं त मदीने जे घिटीअ में ज़ैद खे घुमंदे ॾिठऊं फ़कीर पीर बख्श जे ॻोठ जो माण्हू जेकॾहिं कंहिंखे लाहौर मिले त ॻोठ वारो सुञाणंदो त फलाणो आहे साईं फ़कीर ख़लीफ़े लाल बख्श जे ॻोठ जो माण्हू ख़लीफ़ो साहिब हुनखे किथे बि ॾिसे सुञाणंदो फलाणो माण्हू आहे हाणे ज़ैद जे लाइ त मशहूर हो त गुम थी वियो आहे लभे कोन थो अलाए मरी वियो अलाए जहिड़ो आहे उन ॻोठाईअ जो हुनखे मदीने में ॾिठो त ॾिठे त फलाणो हारसा जो पुटु आहे पुछईंसि ॾे ख़बर ज़ैद हिते कंहिं वटि रहंदो आहे चई मां हिते हज़रत मोहम्मद करीम वटि रहंदो आहियां हलंदे वठी हलाए चिन कोन हलंदुसि वापसि वियो उनजो पीउ ज़िंदा उनजी माउ बि ज़िंदा उनजो चाचो बि ज़िंदा उन खजनि वारे वञी पंहिंजे मुल्क में ज़ैद जे पीउ खे ऐं माउ खे ऐं चाचे खे ॿुधायो आउं तव्हांजो नौजवान छोकिरो मदीने में ॾिसी आयो आहियां उते जेको मदीने जो मीर मिठो मोहम्मद मुस्तफ़ा आहे उन्हीअ वटि रहे थो उहे माउ पीउ त वीचारा जी पिया त असां त हिनखे मारियूं वेठा हुआसीं त मरी वियो आहे शुक्र आहे भला जहिड़ो त आहे देर न कयूं उठ समेरियूं काफ़िला करे सिधो मदीने आया मदीने शरीफ़ अची अची नबी पाक सां मिलिया नबी पाक अलैहिस्सलाम उनखे विहारियो मानी खाराई अबा हवाल ॾियो कि क़िबला इहो ज़ैद जेको तव्हां वटि आहे सो मुंहिंजो पुटु आहे हीउ हुनजो चाचो आहे आउं हुनजो पीउ आहियां हीउ हुनजी माउ आहे असीं तुंहिंजे ख़िदमत में आया आहियूं इहो ज़ैद असांखे मोटाए ॾे नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तव्हांजो पुटु आहे तव्हांजो भाइटियो आहे जेकॾहिं तव्हां हुनखे राज़ी करे पाण सां वठी वञो त मां मोहम्मद झलीदोसांस कोन को पर अॻुवाट तव्हांखे ॿुधाए थो छॾियां आउं हुन ते ज़ोर कोन भरींदुसि तव्हां पाण वठी वञो त भली वठी वञो माउ पीउ सोचो त असां माउ पीउ हिनखे गॾिया आहियूं छो न हलंदो हुज़ूर साईं घुरायो पाण करीम अलैहिस्सलाम जे आॾो अची वेठो गोॾा भञी पाण फरमाए था ज़ैद चई लबैक या रसूल अल्लाह ही सुञाणी थो केरु आहे चई मुंहिंजो अबो आहे हीअ माई सुञाणी थो केरु आहे चई मुंहिंजी अम्मा आहे हिनखे सुञाणी थो केरु आहे चई क़िबला मुंहिंजो चाचो आहे महबूब करीम फरमायो ही तोखे वठण आया आहिनि ऐं चवनि था त हिनखे इजाज़त ॾियो त वठी वञूं मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन सां शर्त रखियो आहे त जेकॾहिं तव्हां हिनखे राज़ी करे वठी वञो त मुंहिंजो इतराज़ कोन्हे हाणे तूं वञी वञी ॿाहिरि माउ पीउ सां ॻाल्हाए मतां मुंहिंजे रूबरू तूं लॼी थींदो हुजे माउ पीउ हुनखे ॿाहिरि वठी विया पीउ मिंथू पियो करे चाचो मिंथू पियो करे अमड़ मिंथू पई करे वर्दी आ पियो ॾे त मां मुहम्मद करीम खे कोन छॾींदुसि लखे तव्हां जहिड़ा अब्बा हुजनि अमड़ियूं हुजनि अज़ीज़ हुजनि मुस्तफ़ा तां कुर्बान कजनि मां आहियां तव्हांजो पर मूंखे रसूलुल्लाह ओहिड़ो कुर्ब ॾिनो आहे उहो मूंते करम फरमायो आहे अहिड़ी मूंते नज़र फरमाई आहे जो न मूंखे अबो यादि आहे न अमड़ यादि आहे हुज़ूर खे चओ क़िबला नथो हले पाण फरमाए था नथो हले त मां मुहम्मद कंहिंखे तड़ींदो बि कोन आहियां जेको मुंहिंजे दर ते ईंदो आहे सो तड़बो ई कोन्हे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि या
हाणे सभिनी सहाबनि सलाह कई इन माईअ जे हथ कपाइण खे बचाइणो आहे, ॿिए खे कोन था मोकिलियूं, ज़ैद खे था मोकिलियूं, तूं वञी सिफारिश कर। सुभान अल्लाह। तूं मुस्तफ़ा जो पुटरीलो आहे। सुभान अल्लाह। छा आहे मुस्तफ़ा जो चओ? ॾाढे चओ पुटरेलो। पुटरेलो सम्झो था? माना हुजे त ॿिए जो, पर उनखे पंहिंजो पुटु करे छॾिजे। नबी पाक हिन खे पंहिंजो पुटरेलो सॼो आहे। हिन जो चवण हुज़ूर कोन मोटाईंदा। मुंहिंजा दोस्तो ॿ टे सहाबी वठी हिन खे नबी पाक वटि आया। उन माईअ जे माइटनि मां बि हिकिड़ो माइट गॾिजी आयो। हबीबन पाकनि जे आॾो अची ज़ैद वेठो आहे। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, हिकिड़ो अर्ज़ क़बूल पवे। पाण फरमाइनि था ॿुधाए कहिड़ो अर्ज़ आहे? चई क़िबला इन माईअ जो हथ न कपरायो। हथ कपड़ जे एवज़ में ॾहूणो वीहूणो सऊणो जेतिरो ॾंडु वठो ॾंडु ॾींदासूं, पर औरत जो हथ न कपजी पवे। मुस्तफ़ा जी ज़ात जलाल में आया। हबीब करीम खे कावड़ लॻे। पाण फरमाइनि था अॻियां बनी इसराईल बि ईअं कंदा हुआ। जेकॾहिं को वॾेरो ॾोह कंदो हो त वॾेरे खे बख़्शे छॾींदा हुआ, पर जेकॾहिं को ग़रीब ॾोह कंदो हो त ग़रीब जे मथां हद जारी कंदा हुआ, ताज़ीर हणंदा हुआ। पोइ ईअं अॻियूं क़ौमूं तबाह थी वियूं। अव्हां बि तबाहीअ जो सामान था ठाहियो पिया त हे चङे घराणे जी औरत आहे। मां मुहम्मद इन्हीअ खे माफ़ कयां ऐं ॿियनि ग़रीबनि जा हथ वढायां। ओ ज़ैद लऊ कानत फातिमत बिन्त मुहम्मद लक़तअतुहा। हीअ त फातिमा मख़ज़ूम कबीले जी औरत आहे, पर जेकॾहिं अॼु हिन जाइ ते मां मुहम्मद जी न्याणी फातिमत ज़हरा हुजे हा ऐं उन ते ॾोह साबित थिए हा त बि मां मुहम्मद उन जो ज़रूर हथ कपिया हा। केर थींदा आहियो तव्हां शरीयत जे हदूद में दख़ल ॾियण वारा? अल्लाह जे कानून खे तव्हांजे सिफारिश ते करे मटायो कोन मटाईंदुसि। केर थो हाणे हुज़ूर जे आॾो ॻाल्हाए? ॻाल्हि तमामु वॾी थी वई त हीअ त ॿी फातिमा आहे, पर मूं वारी फातिमा हिन जॻह ते हुजे हा ऐं ॾोह साबित थिए हा, उन जो बि हथ कपे छॾिया हा त मुंहिंजा दोस्त सभु ख़ामोश थी विया, चुप थी विया। उन माईअ जे माइटनि मां हिकिड़ो सहाबी हो, पोइ सौट हो, चाचो हो, मामो हो, पर हुयो वेझो अज़ीज़, हुयो इहो सादो फ़क़ीर ख़्याल जो माण्हू। इएं ज़माने जे अटकलण सटकल खां वाक़ुफ़ कोन हो। उन वेठे ॿुधी नबी पाक अलैहिस्सलाम खे चई या रसूल अल्लाह, छा आहे चओ? कि ख़ुदा जो कसम आहे, समझो ख़ुदा जो कसम आहे इन माईअ जो हथ न कपबो। छा चई? ख़ुदा जो कसम आहे इन जो हथ न कपबो। हुज़ूर खिली ॾिनो। पाण में त अलाह तो चवे कचा, तूं तो चई ख़ुदा जो कसम आहे न कटबो। कि हासे मूंखे ख़ुदा जो कसम आहे न कटबो। ख़ैर कचहरी थी वई। हाणे शरीयत जो कानून आहे त वक़्त जो हाकिम सज़ा माफ़ न कंदो, पर जन जी चोरी थी आहे उहे चवनि से असां माफ़ कयो त पोइ हुन जो हथ न कपबो। हुन दरवेश कसम कयो, ॿाहिरि मोटी आया, जन जी चोरी थी ही, उहे पाण ई पाण सलाह मशवरो करे टोलो करे नबी करीम वटि आया। या रसूल अल्लाह, असां इन माईअ खे माफ़ कयो, इन जो हथ न कपियो। महबूब खिली ॾिनो। पाण फरमाता रुब अशअस व अग़बर लौ अक़सम अलल्लाहि लबरहू। ये अथव अल्लाह जा यार, ज़ाहिर में त सादड़ा हन, पर जेकॾहिं कसम खणी ॻाल्हि कंदा हन त अल्लाह इन्हनि जी ॻाल्हि रखंदो। जेकॾहिं कसम खणी ॻाल्हि कंदा त अल्लाह हिन जी ॻाल्हि
रखंदो आहे ऐं ईअं थींदो आहे जीअं अल्लाह जो यार कसम खणी ॻाल्हि कंदो आहे मालूम थियो त ख़ुदा आहे ख़ुदा जे मथां कंहिंजो कानून कोन्हे पर जे अल्लाह जो मानो हुज करे कसम खणी का ॻाल्हि करे त रब त चए त यारी निभाईंदो आहियां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या लाडे जो सल्लल्लाहु असांजे जमायत में हिकिड़ो फ़कीर हो मूं ॾिठो हो पोढ़ो सांगड़ जे भर में गड़ंग बंगलो आहे जेको उते रहंदो हो संजराणी ज़ात जो हो उमर फ़कीर हुन जो नालो हो मूं ॾिठो पीरीअ में उहो पियो ॻाल्हि करे त मुंहिंजी ड्यूटी लॻी चौकी हुई केटीअ में जमायत सम्झे थी त केटी छा आहे केसई बादशाह जी जेका दरिया जे भर वारी ज़मीन आहे उते चौथो मुंहिंजी ड्यूटी लॻी हिकिड़े ॾिहाड़े सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह उते बनी ते आया पाण जीअं जो आया त मां उथी बीठुसि उते पिसी जी लांडी ठहियली पाण लांडी में खट ते अची वेठा उन लांडीअ जे आॾो हिकिड़ो हेड़ो थुल्हो लो सुभान अल्लाह लो सम्झो था तव्हीं बि लो चवंदा आहियो न पोइ जीअं तुसां हिकिड़े अहमदानी फ़कीर आख्या हा अड़े वाला करे लवे दा दंदड़ न दे आखे क्यों न देवा कि लवे दा दंदड़ देसी तो अकुल हलिया वे सही हो चवे होसी कोन त वेसी वल क्या अकुल होसी कोन त वेसी क्या उन्हीं फकीर मुंहिंजा दोस्त दी त पीर सई बादशाह जन जे आॾो बीठो पीर से फरमाता उमर फकीर जी किबला हे खथो खण खथो समझो था खथो कुल्हे ते रख कुल्हे ते रखी इंदी लए के ये कुल्हो दे जोर पाड़ो पट उमर फकीर जो त हाणे पीर सई त चयो पर मुंहिंजो त ॾाढो बि पटे कोन सघे हाणे हुकुम मञम लो ओ सेडो थारो थुल्हो ओ खथो खयुम खथो खणी मोड़ा सोड़ा जा लो चुरे कोन पर तो जोर दे कि बोला लो मुखा किथे तो पटजे हुकुम मञा दो पर मुखा कोन पटबो पर तो जोर दे बटे दफा जोर दे न पटियो पर तो परे थी सुभान अल्लाह पाण पांजू बाहू मथे खयूं बाहू मथे खणी हो लो जो को खथो मुबारक फकीर खां वरतऊं मथे खां वठी उनखे कुल्हे ते ॾेई हिकिड़ो लोडो हेॾे ॾिनो ॿियो लोडो हेॾे ॾिनो हीअ जो मथे छिको तो गुडुण सूधो पाड़ुण सूधो लो ॿाहिरि निकिरी ये लय के पढ़े उछलायो लय के उछलाए फकीर उमर चो तो मुखे समझ में न पई गाल अचे त ही छा है पण फरमायो तो फकीर उमर चे जी किबला चे अल्लाह पाक जे दरगाह मां मुखे हुकुम मिलियो आ अंग्रेज जो हिन मुल्क मां इए पाड़ू पटी दुस जी लय जो मु पाड़ू पटे छडियो इहो नारो कम जो कोने जोर सा नारो अड़ोण जो झुंडे तो पहुंचे छा फरमायो उमर फकीर जीअं हिन लय जो मुंहुं पाड़ू पटे गुडुण सूधो कढी उछलाए छॾियो आहे ज़मीन में हिन जी पाड़ न रही आहे मूंखे अल्लाह पाक जे दरगाह मां हुकुम थियो आहे हिन मुल्क मां अंग्रेज जूं इहे पाड़ू पटींदुसि जे लय जो मुंहुं पाड़ू पटे छॾियो आहे वाकई सोणे सूर्य पाड़ू पटियूं सूर्य हल्का जोर सूर्य है मुझा सूर्य है बादशाह सूर्य हल्का जोर सूर्य है मुझा सूर्य है बादशाह मुझा सूर्य है बादशाह
मां ॿुधायो न त लो अक़सम अलल्लाह लबर्रहू, अल्लाह जो दोस्त कसम खणी ॻाल्हि कंदो आहे त अल्लाह उहा ॻाल्हि पूरी कंदो आहे। केरु पूरी कंदो आहे? चओ अल्लाह। ॾाढे जो केरु पूरी कंदो आहे? ज़ोर सां चओ अल्लाह।